सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके जे ॿिए नंबर वॾे शहर बानसईदाबाद में मंछात जो विकिरो रुकिजी न सघियो। बानसईदाबाद पुलिस DIG हैदराबाद जे हुकुमनि ते अमल करण में नाकाम वई। ज़रियनि खां मालूम थियो आहे त SHO बानसईदाबाद मंछात ते कंट्रोल त न करे सघियो, पर मंछात ते विकिरो कंदड़नि खां मंथली वधीक वठी उन्हनि खे मंछात ते विकिरो करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जॾहिं त मंछात में ज़हरीली सोपारी Z21 जो रेट जेको 1200 रुपया हूंदो हुयो उहो हाणे 3000 रुपया पाकेट जो विकिरो थियणु लॻो। शराब जेको 1000 रुपयनि में नंढी बोतल विकिरो थींदी उहा हाणे 1500 रुपया नंढी बोतल विकिरो थियणु लॻी आहे। मंछात फरोशनि जूं मौजूं थी वियूं आहिनि ऐं मवाली बि सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त बानसईदाबाद में माओ गुटको ऐं आइस मेनपुरीअ जो विकिरो बि आम जाम थी वियो आहे। बानसईदाबाद जी पुलिस जूं बि मौजूं थी वियूं आहिनि।